मीरपुर बठोरो जो नौजवान कैंसर के मर्ज़ से झेड़ींदे ज़िंदगी की जंग हाराए वियो। पीपी अगवान कामरेड कांडेरो ख़ासखैरी जो 30 साला नौजवान भाणे जो अल्ह बचायो। ख़ासखैरी कुछ वक्त अॻु वात जे कैंसर में मुब्तला थी वियो हो, जेको कैंसर के मौज़ी मर्ज़ से झेड़ींदे अॼु संदसि साह जो सॻो टुटी पियो। उन सिलसिले में संदसि मामे कांडेरे ख़ासखैली जो चवण हो त नौजवान गुटको वापराईंदो हो, जंहिंमां हुनखे वात जो कैंसर थी वियो हो। घणे इलाज कराइण बावजूद संदसि तबियत में सुधारो न आयो। हुन चयो त मीरपुर बठोरो में गुटको नौजवाननि लाइ मौत जो राकास बणिजी वियो आहे। पुलिस इंतज़ामिया गुटके फ़रोशनि ख़िलाफ़ को बि क़दम नथी खणे। हुन पुलिस जे आला अमलदारनि खे अपील कंदे चयो त कैंसर जी अलामत बणियल गुटके जो ख़ात्मो आंदो वञे।